जी नाज़रीन, प्रोग्राम लाड़काणो भेरो टाइम से गड आवां जो मेज़बान अली गुरामाणी। नाज़रीन, अॼोको जेको प्रोग्राम आहे लाड़काणे में जेके रांदियुनि जे लाइ कहिड़ियूं सहूलतूं आहिनि या लाड़काणे में रांदियुनि जा जेके ग्राउंड आहिनि उन जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ऐं उते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलतूं मौजूदु आहिनि उन हवाले से असां तरतीब ॾिनो आहे। हिन वक़्तु असीं लाड़काणे जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो म्यूनिसिपल स्टेडियम में मौजूदु आहियूं। हिते जेके अॼु जेके नौजवान मौजूदु आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया त लाड़काणे में जेका हिन वक़्तु म्यूनिसिपल स्टेडियम जी जेका सूरत हाल आहे उन जी हिन वक़्तु छा कंडीशन आहे ऐं उन खां अलावा जेके ॿिया नंढा तोड़े वॾा जेके हिते मुख़्तलिफ़ स्पोर्ट्स जा जेके ग्राउंड्स आहिनि या रांदियुनि जे हवाले सां हिते कहिड़ियूं सहूलतूं आहिनि ऐं हिन वक़्तु उन्हनि जी छा सूरत हाल आहे। ख़ासि करे ही जेको म्यूनिसिपल स्टेडियम आहे ही मेन जेको हिकिड़ो लाड़काणे शहर जो वॾे में वॾो ग्राउंड आहे जिते मुख़्तलिफ़ जेके रांदियूं आहिनि उन्हनि जा मुक़ाबला माज़ी में थींदा रहिया आहिनि, पर हिन वक़्तु उन जी जेका हालत इहा आहे त गुज़िरियल तक़रीबन 15 सालनि खां वठी हिते मुख़्तलिफ़ जेके तरक़ियाती कम जेके आहिनि उहे हलंदड़ आहिनि, पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हीउ जेको ग्राउंड आहे उहो बहितर थियण जे बजाए उन जी हालत वेतर जेको आहे हिन वक़्तु ख़राब थी वई आहे। केतिरा ई जेके हिते मुख़्तलिफ़ ठेकेदारनि खे म्यूनिसिपल स्टेडियम खे बहितर बणाइण लाइ ठीका ॾिना विया, कम बि कॾहिं हले थो त कॾहिं बंदि थो थिए, पर इहो सिलसिलो घटि में घटि 10 खां 15 साल थी विया आहिनि, पर हिन वक़्तु ऐं ग्राउंड जी सूरत हाल का बहितर न थी सघी आहे। हिन वक़्तु असीं हिते मौजूदु आहियूं जॾहिं त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं शहीद थी वई त उन जी शहादत खां पोइ म्यूनिसिपल स्टेडियम जो जेको नालो आहे उहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब कयो वियो, यानी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो म्यूनिसिपल स्टेडियम। इन खां अॻु म्यूनिसिपल स्टेडियम हिन ग्राउंड जो नालो हुयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हिन ग्राउंड जो सिर्फ़ु नालो त तब्दील थियो पर उन जी सूरत हाल में का बहितरी न अची सघी। वेतर हिते जेके आहिनि गुज़िरियल काफ़ी सालनि खां वठी रांदियुनि जा मुक़ाबला थियण जे बजाए रांदियुनि जूं जेके सरगर्मियूं थियण जे बजाए हिते ॿियूं जेके एक्टिविटीज़ उहे हाणे रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हिते जेके मेला मलाखड़ा बि थियनि था ऐं हाणे जेके ॿोॾि मुतासिरीन ऐं बरसाति मुतासिरीन मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आया हुआ त उन्हनि खे बि हिते तरसायो वियो ऐं उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ सियासी प्रोग्राम आहिनि पीपल्स पार्टी समेत जमियत उलमा इस्लाम ऐं ॿियूं जेके सियासी जमायतियूं आहिनि उन्हनि जा जेके सियासी जलसा ऐं वर्सियूं बि हिन ई म्यूनिसिपल स्टेडियम में थींदियूं आहिनि। त थियण त ईअं घुरिजे त हीउ जेको म्यूनिसिपल स्टेडियम आहे हीउ लाड़काणे जा जेके नौजवान आहिनि उन्हनि जे टैलेंट खे उजागर करण जे लाइ उन जे जेके उन्हनि जूं जेके रांदियुनि जूं जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि खे हिते जेको आहे सो बहाल कयो वञे, पर उन जे बरक्स रांदि जा मुक़ाबला हिते घटि ऐं जेको ॿियूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे हिते हाणे वधीक थींदियूं आहिनि। उन हवाले सां असीं लाड़काणे जी म्यूनिसिपल स्टेडियम में हिन वक़्तु जेके स्पोर्ट्स जे हवाले सां हिते कुझु जेके नौजवान मौजूदु आहिनि उहे रांदि खेॾनि बि पिया ऐं हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल करियूं पिया त वधीक हू ॿुधाईंदा त हितां जी छा सूरत हाल आहे ऐं हिते जेका हिन वक़्तु कहिड़ी सहूलियत हिन वक़्तु उहा हिते मौजूदु आहे। छा सूरत हाल आहे हिते गुज़िरियल 15 सालनि खां वठी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तरक़ियाती कमु हले पियो पर सूरत हाल जेका आहे उहा अञा बि ख़राबु थींदी पई वञे। अॻु में 15 साल हिन स्टेडियम खे गुज़री विया आहिनि, कमु हिते हले थो तरक़ियाती। पहिरियों म्यूनिसिपल स्टेडियम जे नाले सां ही हिन स्टेडियम जो नालो मनसूब हुयो, हाणे जीअं ई कमु शुरू थियो आहे त हिनखे बेनज़ीर साहब जो नालो ॾिनो अथऊं, उनजो दर्जो ॾिनो अथऊं। त ग्राउंड जी तव्हां हालत इहा ॾिसी सघो था त 15 सालनि खां वठी हिते कमु मुकमल नथो थिए। हिते मुख़्तलिफ़ ठेकेदार ऐं इंजीनियर अचनि था पिया, उहे जेको आहे बजट जेको आहे पूरी करे हलिया था वञनि, सालियाना बजट हिते अलाए किरोड़नि जी हिते अचे थी। त ग्राउंड जी हालत इहा आहे, ग्राउंड खेॾण जे क़ाबिल न आहे ऐं ठेकेदार हिते अला बख़्श दायो जेको मुसलसल सालनि खां हले पियो उन खां जे पुछूं था त पिया उहो थो चए त अञा गवर्नमेंट मुंहिंजी कर्ज़ी आहे। ग्राउंड में असां सीनियर फुटबॉलर आहियूं, हिते 15 खां 20 टीमूं हर साल हिते ईंदियूं आहिनि सर्दीअ में, उन्हनि खे रहाश लाइ को बि बंदोबस्तु न आहे थियल, ग्राउंड खेॾण जे क़ाबिल न आहे। हिते राति जो क्राइम थिए थो, हेॾो ग्राउंड आहे हिते माली कोन आहिनि, का बि हिते मतिलबु सहूलियत न आहे हिते। छो तव्हां छा था सम्झो ही लाड़काणो शहर पीपल्स पार्टी जो पंहिंजो शहर आहे ऐं स्पोर्ट्स जूं जेके सरगर्मियूं वधाइण जे लाइ उन्हनि खे हिते तवजो ॾियणु घुरिजे? इहो ऑफिसरनि जी नाअहली आहे ऐं जेके बि हिते हिन में कम में जेके पार्टिसिपेट कनि था उन्हनि जी नाअहली आहे, बजट मतिलबु खाजी थी वञे, उनजे करे हिते कमु मुकमिल नथो थी सघे। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि, हिते ग्राउंड त हिकिड़ो नंढो आहे, तमामु डिस्ट्रिक्टनि में वञो, ॿियनि ज़िलनि में वञो, असां ॿिए हंधि बि वेंदा आहियूं, फुटबॉल जी टीम आहे असांजी अलचम्स क्लब, असां ॿियनि ज़िलनि में वेंदा आहियूं, उते तमामु आस्टोटफ ग्राउंड ठही विया आहिनि, सुठा स्टेडियम ठही विया आहिनि, खेॾण जे क़ाबिल आहिनि। हे ग्राउंड खेॾण जे क़ाबिल न आहे बिल्कुलु। सहूलियत त का बि न आहे न, जेको आहे हितां वारा जेके वागू आहिनि माल खाई था वञनि ठीकदार, बाक़ी हाणे इहो अवाम जो असरु, तव्हां ग्राउंड जो असरु पाण ॾिसो था, न माली आहे न का ॻाल्हि न का मुहाड़, ईअं ई बसि असां जेके हितां जा ठीकदार आहिनि जेको आहे माल खाई ऐं जेको आहे हड़प करे वेही था रहनि, बंगला ठाराए पंहिंजा,
आवाम मरे त मरे, उन्हनि खे का बि ॻणती न आहे। बिल्कुलु हुजणु खपनि न, जेको असां चाहींदासीं न त रांदीगरनि जूं हिते जेको सहूलियतूं हुजणु खपनि, प्लाट सुठो हुजे, ग्राउंड भलो हुजे, पर ईअं था कनि जेको आहे जेके आहिनि घर वेठे पघारूं खाइनि था, हिते जेको बि माल अचे थो उहो पाण वटि खाई था वञनि, ज़ाहिर कोन था कनि। ग्राउंड जी पोजीशन हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त ग्राउंड जेको आहे सो मां पाण सुठो क्रिकेट रहियो आहे। अॼु खां 15 साल अॻु में ही स्टेडियम में बिलीव कयो, यकीन कयो त एतिरी ज़बरदस्त हूंदी हुई त ही मुकमल गिरासी ग्राउंड हुयो ऐं हिते ठीकु ठाकु माना टूर्नामेंट्स थींदी हुयूं ऐं ठीकु ठाकु माना जेको आहे सो स्पोर्ट्स को हिकिड़ो फ़रोग़ मिलंदो हुयो। जॾहिं को हीअ पीपल्स पार्टी गवर्नमेंट आई आहे 15 सालनि खां, त हिते सिर्फ़ु तबाही और बर्बादी खां सवाइ कुझु बि न, असां सिर्फ़ु तबाही और बर्बादी ॾिठी आहे। तव्हां ॾिसो पिया पाण ही बिल्डिंग्स मनपसंद माण्हुनि खे न ॾिना आहिनि, मुख़्तलिफ़ मरहलनि में सिर्फ़ु करप्शन जी मदद जे लाइ हिननि ठीका ॾिना आहिनि। उहे जेके सो माण्हुनि मनपसंद पंहिंजा जेके माण्हुनि पंहिंजा नवाज़ पॉलिसी तहत ही पई मिटी लाहींदा आहिनि, खणंदा आहिनि, मिटी लाहींदा आहिनि, इहे बिल्डिंगियूं हिते पई सुकनि सड़ंदियूं, इहे कहिड़े कम जूं? हिननि खे हीअ पवेलियन ज़बरदस्ती, बाक़ी इहे मुकमल ग्राउंड हुयो, फुटबॉल जो ग्राउंड हो, क्रिकेट जो ग्राउंड हो ऐं मुख़्तलिफ़ माना पोयां पिचिस हूंदियूं जेके काफ़ी क्लब्स क्रिकेट खेॾंदियूं। हिननि सॼे माहौल खे कंजेस्टेड करे सॼे ग्राउंड जो सत्यानाश करे छॾियो अथऊं। न उनजी लेवल आहे, न गिरास आहे सही नमूने सां, न उनखे माना जेको आहे सो पाणी पियो मिले टाइम ते, न तव्हां पाण ॾिसो पिया कंहिं महिल तव्हां फिराईंदव त तव्हांखे सिर्फ़ु और सिर्फ़ु तबाही और बर्बादी खां सवाइ ॿी का शइ का बि नज़र न ईंदी। तकरीबन हम जाते हैं, तकरीबन सिंध पंजाब में टूर टीमों को लेके जाते हैं, लेकिन इस बदहाली, स्पोर्ट्स की बदहाली जो लाड़काना में है सिर्फ, यहाँ किसी भी शहर में नहीं है। इसके इसी डिस्ट्रिक्ट में, लाड़काना डिस्ट्रिक्ट में गढ़ी खैरो या दूसरे कंबर है वगैरह, वहाँ डिस्ट्रिक्टों में छोटे छोटे शहर है, मसलन उस्तामाबाद है, गढ़ी खैरो है, बलूचिस्तान की जानिब, वो फैसिलिटीज़ वहाँ मौजूद है स्पोर्ट्स को, यहाँ लाड़काना में नहीं है। इसका हाल ये है, यहाँ सियासी पार्टियों, सियासी कल्चर है, यहाँ पे स्पोर्ट्स को सियासी कल्चर में इन्होंने धकेल दिया है लोगों ने। तो सियासी कल्चर में सियासी प्रोग्राम्स भी मैंने यहाँ मौजूद हो, तकरीबन हमने इंतज़ामिया जी नाअहली आहे हिते, छो त 84 में जॾहिं असां हिते ईंदा हुआसीं त उन वक़्त में क़ौमी माना हिकिड़ी मल हूंदी हुई। असांजो प्रेसिडेंट असांजो ग़ुलाम कंवर हाजाणो प्रेसिडेंट हूंदो हो एसोसिएशन जो। 84 में पाण इंतज़ामिया उन वक़्तु दिलचस्पी वठंदी, असिस्टेंट कमिश्नर हूंदो, DC हूंदो। हींअर त मां हितां गुज़री रहियो हुअमि त मां त ॾिसुमि त मुंहिंजो पुराणी यादि जेको आहे ताज़ी कयूं, पर जॾहिं मां हिते आयुमि त हिन शइ खे ॾिसी तमामु हिकिड़ो जेको आहे अफ़सोस थियो। हिन ग्राउंड जी हालति ॾिसी, हिन वक़्तु जेको आहे ग्राउंड जे अंदरि पाणी बीठो आहे ऐं हालति ॾिसी जेको आहे तमामु घणो अफ़सोस थियो आहे त अॼु जे दौर में जेको आहे न पूरी दुनिया में माना स्पोर्ट जो हिकिड़ो जेको आहे रुझान वधंदो थो वञे, पर ख़ासि तौर ते जेको हिकिड़ो भुटे साहब हिन बिल्डिंग खे ठारायो, स्टेडियम खे ठारायो, उनखे तक़रीबन मां सम्झां थो 20 साल पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जे हूंदे ही माना नज़ारो ॾिसी ऐं तमामु घणो अफ़सोस थियो। त मां त सम्झंदुमि त हिन वक़्तु जेका बि माना हिन सूरत हाल जी कसूरवार आहे उहा पीपुल्स पार्टी आहे, छो त गवर्नमेंट उन्हनि जी आहे, असां उन्हनि खे ई माना कसूरवार सम्झंदासीं त असां बिलावल भुट्टो साहब खे बि गुज़ारिश कंदासीं त हिन जे नाना जी जेका आहे सा ही माना इफ़्ताह कयल आहे स्टेडियम उन्हनि ठारायो, कम से कम हिन वक़्तु जेको आहे सो उन्हनि खे हिन जी परघोर करणु खपे। अहिड़ो सहूलियत हिते मौजूदु न आहे। हुकूमत खे असां इहो अपील था कयूं, नालीअ जा पाणी बंदि कनि, ग्राउंड में नालीअ जा पाणी सप्लाई था कनि। ऐं अॻ में बकरियूं हूंदा, बकरियुनि खे असां अब खिलाड़ी जिदोजहद करे उन्हनि खे कढियोसीं, हाणे अब मेहूं था घुमाइनि, स्टेडियम में खॾा आहिनि, मेला था लॻनि, हिते हर शइ ते था थियनि। असां हुकूमत खे इहो अपील करनि था, असां ॿधियल आहियूं हुन सां कमुकार हिसाब सां, असांखे कुझु एतिरा सामान ॾियनि त असां स्टेडियम खे ठाहे सघूं। यानी तव्हां पंहिंजो पाण बि हिते कमु कंदो, पर उहे जे ताउन कनि था? जी, असां सां ताउन कनि, असां खिलाड़ी आहियूं 20-30 जेके बि आहिनि, असां ग्राउंड खे साफ़ु सुथिरो कयूं था, बुआरी बि पाण था ॾियूं, खॾा बि पंहिंजो पैसनि सां, हर शइ पंहिंजो ख़िदमत था कयूं। असांखे को इदारे खां अपील न मिलियो आहे जेसि ताईं। छो नथा कनि जेका हुकूमत जे तरफ़ां, छो मालिकी न पई कई वञे रांदियुनि जे ग्राउंड? बसि हिन खे बि बेस कॉलोनीअ में तब्दील करणु था चाहिनि। स्टेडियम मिलियो आहे बेनज़ीर तरफ़, असांखे को छोकिरा होटल में वेहण खां मंशियात खां बचण लाइ हिते अची प्रैक्टिस कनि, पंहिंजो ॾींहुं संभालनि। इहो बि माना असांजो खसणु था चाहिनि, हिते बि माना बेस कॉलोनी थी वञे, ओपरा माण्हू अचनि, कब्ज़ा करे वञनि ग्राउंड खे, इन्हनि जो मथियों माण्हू आहिनि जा इहे कम आहिनि, सम्झो भाउ। हाणे तव्हां छा मुतालबो कंदो हिते तव्हांखे सहूलियतूं ॾियनि? असां इहो मुतालबो कंदासीं, असांखे कुझु फंड ॾियनि त असां ग्राउंड खे ठाहियूं, पंहिंजो न्यू जनरेशन खे कुझु अॻिते सोचण लाइ कामयाबी कनि। इन में असांजे सिंध जो पहचान आहे, लाड़काणे जो पहचान आहे, कुझु खिलाड़ी निकिरंदा अॻिते, ग्राउंड जी पहचान थी सघे थो। हाणे ग्राउंड इन हालत में तव्हां पाण ॾिसी सघो था, नालियो सॼो पाणी आहे, वाटर बि लॻल आहिनि, ट्यूबवेल बि लॻल आहिनि, उन्हनि जा डीज़ल जा पैसा खाई था वञनि।
माली आहिनि 20 मालीअ जा रजिस्टरिंग आहे, हिकिड़ो माली हिते ज़ाहिर न आहे। असां अपील था कयूं, डेली वञी दरनि खे था खड़काइनि, ऑफिस बि पोयो आहे क्लब जो, माना को माण्हू हिते असांजो अपील करण लाइ तयारु न आहे, मदद करण लाइ। कीअं पिया ॾिसो हिन जी सूरत हाल कीअं आहे? हिते सहूलियतूं रांदियुनि जे हवाले सां मौजूदु आहिनि या हिन ग्राउंड जी हिन वक़्तु जेका तरक़ियाती कम आहिनि उहो गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी हले पियो, पर हिन जी हालत असांखे का बहितर थींदे नज़र न पई अचे। 2006-07 खां पोइ ग्राउंड में को बि कमु न थियो आहे ऐं नई ग्राउंड में का सहूलियत आहे पाणी वग़ैरह जी, या ग्राउंड खे जीअं पाणी ॾिजे। हाणे ग्राउंड खे पाणी ॾियण जे लाइ हेॾा नालियूं आहिनि, नालियूं भञी करे हुनखे ग्राउंड खे पाणी ॾिनो थो वञे। क्रिकेट त माशाल्लाह लाड़काणे में छोकिरा रांदीगर भला आहिनि, सभु तक़रीबन सुठा खिलाड़ी आहिनि, पर हिते सहूलियत का बि कोन्हे। विकेट हिकिड़ी आहे, छोकिरा वीचारा अचनि था, खेॾी हलिया था वञनि। ॿिए हंधि जेको ग्राउंड आहे PCB शेख ज़ैद कॉलोनी, उते रुगो हार्ड बॉल थींदी आहे, टेनिस न थींदी आहे। उते बि अगरि जेकॾहिं का टूर्नामेंट थिए थी उते फीस वग़ैरह हूंदी आहे, उहा फीस हूंदी आहे 3000-4000। पोइ हीअ जेके ग़रीब छोकिरा आहिनि उहे नथा खेॾी सघनि। ग्राउंड हिकिड़ो ई आहे लाड़काणे में, स्टेडियम म्यूनिसिपल स्टेडियम बचियो आहे, पर हिन में बि का सहूलियत कोन्हे का। पवलियन ठही वियूं आहिनि, इहो कमु अध में रुकिजी वियो आहे। जेको ठेकेदार अचे थो पंहिंजो कमु कढी 2-3 रुपया कमाए निकितो हलियो थो वञे। तो महिरबानी करे असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं, बिलावल साहब खे अपील था कयूं त असांखे जेको लाड़काणे जो म्यूनिसिपल स्टेडियम आहे असांखे हिनखे कमु कराए ॾियो। महिरबानी करे असांखे ग्राउंड जो कमु थी वञे, छबर लॻी वञे त तमामु बहितरीनु कमु थी। जीअं तव्हां बि ॿुधायो त हिन ग्राउंड जी जेका सूरत हाल आहे या हालत आहे उहा 2005 खां पहिरियों बहितर हूंदी, पर हाणे त मुसलसिल 10-15 सालनि खां वठी कमु बि हले पियो पोइ ईअं छो त कमु हलण जे बावजूदि बि सूरत हाल बहितर थियण जे बजाए सूरत हाल हुनजी अञा बि ख़राबु थी वई आहे? साईं कमु हले थो, पर कमु हले थो 15 ॾींहं 20 ॾींहं, उनखां पोइ माना कमु बंदि थो थी वञे। या त कमु रोलड़े जो शिकार आहे, या त माना ठेकेदारनि या जेको बि आहे विच में पंहिंजो गोभी हणी निकितो हलियो थो वञे। माना ग्राउंड जो मुकमल कमु नथो थिए। अगरि ग्राउंड जो मुकमल कमु थिए त ग्राउंड तमामु सुठो थी वेंदो, पर ग्राउंड जो मुकमल कमु न आहे। जेके ज्यादा हथु लॻे थो पंहिंजो हथ ई हलियो। छा सूरत हाल आहे हिते म्यूनिसिपल स्टेडियम में? तव्हां मौजूदु आहियो, सहूलियतूं कीअं पिया ॾिसो या रांदियुनि खे हथी वठाइण लाइ हिते बुनियादी सहूलियतूं ऐं जेके ग्राउंड उहे सम्झो पिया हिते आहिनि या सहूलियतूं न आहिनि? साईं हिते त सहूलियत बिल्कुलु असां वटि का बि न आहे। हिनखे तक़रीबन 2006 खां वठी असांजो ग्राउंड काफ़ी सही हूंदो, जेको हाणे 2023 बीठो आहे, का बि असां हिन ग्राउंड में का बि सहूलियत न आहे। असां वटि टैलेंट माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। ॾिसो था तव्हां हिते नेकरनि जो पाणी आहे, न का मोटर जी का सहूलियत आहे। हे ॾिसो था तव्हां पाण ग्राउंड जी पोज़ीशन, हिनखे को बि माना को असां अपील था कयूं त हिन ग्राउंड खे थोरो टैलेंट माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे, पर का सहूलियत असां वटि का बि न आहे हिते का खेॾण जी। तव्हां सम्झो पिया त हिते टैलेंट न यानी सहूलियतूं न हुजण जे बावजूदि बि टैलेंट काफ़ी साम्हूं अचे पियो, ऐं हिते ग्राउंड या जेके उहे के सहूलियतूं न हुजण जे बावजूदि बि तव्हां लाड़काणे जा माण्हू क़ौमी टीम ताईं बि पहुता आहिनि। बिल्कुलु साईं, बिल्कुलु टैलेंट तव्हां ॾिसो त आउटसाइड असांजो नंढे ॻोठ वारो माशाल्लाह क्रिकेट टैलेंट बिल्कुलु आहे, पर ग्राउंड जी का बि हिते का बि सहूलियत न आहे असां वटि जो माशाल्लाह असांजो को टैलेंट ॿाहिरि निकिरे। टैलेंट बिल्कुलु आहे, यंग छोकिरा तमामु बहितरीनु छोकिरा आहिनि, बहरहाल असांजे ग्राउंड जी का बि हिते सहूलियत न आहे। सहूलियतूं न पिया ॾियनि तव्हांजी नज़र में? हिते ग्राउंड ॾियणु घुरिजनि उन्हनि खे, या रांदियुनि जे हवाले सां रांदियुनि खे हथी वठाइण जे हवाले सां सहूलियत ॾियणु घुरिजे। छो न पई करे हुकूमत? तव्हां सम्झो पिया त छो तवजह न आहे हिन तरफ़? साईं हिन में काफ़ी माना आया जवान माना काफ़ी त हिते को हथु विझे थो, वरी उहा उते ब्लाक आहे। ॾिसो था पाण असांजी केतिरो ग्राउंड में कमु रहियल आहे। सिर्फ़ु माशाल्लाह हिते काफ़ी क्रिकेट छोकिरा खेॾंदा आहिनि, पिच आहे असां वटि हिकिड़ी, का बि माना हिते असां वटि का बि खेॾण जी का बि सहूलियत न आहे। पोइ जा का घिटियुनि में था खेॾनि, जा को रोडनि ते था खेॾनि, ग्राउंड हूंदे बि असां वटि का बि सहूलियत न आहे। हिते भलाई जो कमु हले पियो, जीअं तव्हां बि ॿुधायो 2006 खां अॻु में ग्राउंड बहितर हुयो, ऐं हाणे मुसलसिल 15 साल थिया आहिनि, कमु बि हले पियो ऐं ग्राउंड बहितर थियण बजाए अञा बि हुनजी हालत ख़राबु थी वई। ईअं छो? बिल्कुलु साईं, इहो ईअं कयो वियो त सिर्फ़ु छाड़ी हिन में छबर असांजो पड़े सॼो ग्राउंड खे असां भरा मिटी करे छॾियऊंसि। चौधारी भॼण अचे साईं ट्रैक ठहंदो, साईं ट्रैक कीअं ठहंदो? हिते स्पोर्ट में असांजी क्रिकेट आहे, पोइ बि असां साईं इन वजह करे असां रोडनि ते खेॾंदा हुआसीं। चौधारी ट्रैक ठाहे छॾियूं, भॼ रनिंग आहे ट्रैक ठाहे छॾियूं, असां उन्हनि जे क्रिकेट खेॾंदा हुआसीं। काफ़ी असां हड़तालूं कयूंसीं, DC ऑफिस वियासीं, माना कुझु बि न थियो। चए साईं तव्हां ग्राउंड जो कमु कराईंदासीं। हाणे ॾिसो था तव्हां पाण छोकिरा वीचारा शाम जो अचनि था, को हुते थो खेॾे, को हुते थो खेॾे। हिते असां वटि का बि सहूलियत ग्राउंड जी का बि न आहे। साईं पहिरियां सहूलियतूं हूंदियूं, 2005 खां पोइ जेके बि हिन ग्राउंड में जेको बि तबाही आंदी आहे असांजी पीपल पार्टी साईं आंदो आहे।
हिते मेला मलाखड़ा आहे, हर शइ कराइनि था, जो इहे मेला लॻनि था, हिते वरी जलसा जुलूस बि हिते था कराइनि। असांजे 2005 खां पोइ जेको असां ग्राउंड में जेको असांजो तबाही आंदी मकानी साहब आंदी, मकानी साहब हिते आंदी, हिते ट्रैकर हणाई, हर शइ कराई। असांजो साम्हूं ॾिसो था हिते जेके फायर ब्रिगेड गाॾियूं ईंदियूं भरिजी ईंदियूं, 15 मिंटनि में हिन ग्राउंड में पाणी ईंदो। हाणे ॾिसो था पाणी जो का सहूलियत न आहे, साम्हूं जा ट्यूबवेल लॻी पई आहे, हिते मोटर कोन्हे को, मोटर सड़ियो पियो आहे, उहो हिते पियो आहे। असां त चऊं था जेके नथा ॾियो असांखे ॾियो, असां पंहिंजा ख़र्च करे असां हणायूं, छो जो स्टेडियम आहे त आबादी आहे, स्टेडियम वीरान आहे त हॉस्पिटल पोइ आबाद आहिनि। ॿियो वरी असां किन में वॾो मसाइलो जेको असांजो नेकार जेको लाहौरी महल आहे, सॼो नेकार जेको आहे हिते थो अचे पाणी। हाणे जेको बि पाणी आयो आहे न नेकार जो नालियुनि जो पाणी आयो आहे। ॾिसो हेॾा चो तरफ़ तव्हां ॾिसो, पवेलियन ठही पई आहे, इहा हिनखे 15 साल आहे, इहा हिते ई लॻी पई आहे। हिते का बि सहूलियत न आहे हिते। हाणे तव्हां कैमरा ॾे फिराए ॾिसंदो त सॼो ॾिसो था ग्राउंड वीरान लॻो पियो आहे, ख़राबु लॻो पियो आहे। माना जिते काथे को फिल्टर पहिरियां असां 5-6 जी असां ॾिठीसीं त असां जिते बि ड्राई हणंदा हुआसीं त असांखे का न हूंदी। हाणे असांखे ड्राई हणण में नंढनि छोकिरनि खे बि भउ थो थिए त यार किथे को लॻी न वञे, धक न लॻी वञे। हिते को मसइलो को फंड नथो अचे। असां DC साहब ॾे बि वियासीं, म्यूनिसिपल कमेटी ॾे बि वियासीं, असांखे बाबा कुझु फंड कुझु स्टेडियम लाइ कुझु का इस्तेमालु को बि नथो थिए। असां जेको बि कुझु कयूं था हिन ग्राउंड खे बि थोरो घणो आबादी कयूं। असां पंहिंजा यंगस्टर छोकिरा आहिनि जेके बि अकेडमी जा आहिनि, उन्हनि पंहिंजे घर ॾांहुं ख़र्चु कनि। बाक़ी असां का बि इंतज़ाम असां का बि ताउन लाइ तयारु न आहे। PCB जो ग्राउंड ॾिसो, उते आबाद लॻी पई आहे। हिते जेका टूर्नामेंट थींदी आहे त सॼो शहर जो क्राउड हिते ईंदो आहे। PCB ग्राउंड ते जेको शिक्षित कॉलोनी में आहे उते को बि वञण लाइ तयारु न आहे, छो जो हुते महांगाई बड़ी लॻी पई आहे। न को किरायो करे थो वञे चिंचीअ लाइ, उनखे माण्हू खे पैसा कोन्हनि जो ॾेई वञे। हितां हर को हिते रमज़ान में असां सलमान हूंदो, अलशबाब जो टूर्नामेंट जो कोच हूंदो, उहो सुपर कप कराईंदो रमज़ान में, एॾो क्राउड ईंदो। शाम जो फुटबॉल वारा बि खेॾनि था, उन लाइ बि क्राउड थो अचे। असां त हाणे एॾो मसाइलो आहे, फुटबॉल वारा बि हिते, क्रिकेट वारा बि हिते। हाणे का शबर ॾिसो, शबर सड़ी सुकी साह थी वई आहे। असां तव्हांखे इंतज़ामिया खे ऐं ख़ुदा गुज़ारिश कंदासीं त स्टेडियम जे लाइ कुझु सोचनि। जी भाउ, तव्हां ॿुधायो छा सूरत हाल आहे हिते? सहूलियतूं मौजूदु आहिनि तव्हां लाइ, या जेके सियासी जेके हिते सरगर्मियूं वधीक पियूं थियनि? सर, हिते सभ खां पहिरियों त तव्हां पाण ग्राउंड ॾिसी सघो था, हीअ हार्ड बॉल जे लाइ त बिल्कुलु न आहे, सम्झो। टेनिस बॉल आहे, उन जे लाइ बि इहे बहितर न आहे, मतिलबु ईअं सम्झो। तव्हां पाण ग्राउंड जी हालत ॾिसी सघो था, सॼे ग्राउंड खे खाबड़ खुबड़ करे छॾियो अथऊं। ऐं सभ खां पहिरियों इहो त बुन मुतासिर जॾहिं खां आया आहिनि तॾहिं खां हीअ ग्राउंड जो मतिलबु हाल ख़राबु थी वियो आहे। हिते क्रिकेट घटि थींदी आहे ऐं हर साल मेला लॻंदा आहिनि, ऐं जेको बि सियासी कमु थींदो आहे सॼो हिन ग्राउंड ते थींदो आहे। अहिड़ा ग्राउंड कई आहिनि मतिलबु लाड़काणे मौजूदु, हिन ग्राउंड ते सभ खां मतिलबु वधीक किन कयो वेंदो आहे। जीअं त मेला लॻंदा आहिनि हर साल, ईदुनि ते मेला, क्रिकेट में जेको ग्राउंड हूंदो आहे उन ते मेलो कॾहिं बि न लॻंदो आहे, सम्झो था। हिते लाड़काणे में रांदियुनि जे हवाले सां, रांदियुनि खे हथी वठाइण जे हिसाब सां हिते कोई उहे सहूलियतूं न आहे? हिते काई बि सहूलियत न आहे सर, लाड़काणे खे काई बि सहूलियत न आहे क्रिकेट खेॾण जे लाइ। हिकिड़ा ग्राउंड आहिनि जेके हिते, उते ॿियनि खे वञण जी इजाज़त न आहे, सम्झो। हीउ हिकिड़ो ग्राउंड आहे जेको अवामी ग्राउंड आहे, मेन लाड़काणे में आहे, सम्झो। उनखे बि काई सहूलियत नथा ॾियनि। हा, छा सूरत हाल आहे हिते म्यूनिसिपल स्टेडियम में तव्हां मौजूदु आहियो? सहूलियत काई बि हिते कान्हे का। हिते जेको आहे म्यूनिसिपल स्टेडियम पुराणो स्टेडियम आहे, हिते जलसा जुलूस अवामी जेको आहे सो वधीक थियनि था। ऐं क्रिकेट जे हवाले सां ग्राउंड तव्हां ॾिसी सघो था, बेकार आहे। हिते जेको पंहिंजो कमकार करणो खपे, हुकूमत नथी करे। ठेकेदार अचनि था, पंहिंजो ठेको खाई हलिया था वञनि। ऐं हितां नेकर वग़ैरह आहिनि, उहे ग्राउंड में अची पाणी थो पइजे। अच्छा, यानी हितां जेका आबादी आहे उहे पंहिंजो नेकर हेॾे पिया छॾनि, ॾाढो माना मस्तु ख़राबु सिस्टम आहे हितां जो। छा पिया सम्झो भला हिननि खे जेके तरक़ियाती जेको कमु आहे इहो बि काफ़ी सालनि खां हले पियो, 10, 12, 15 साल त थी विया आहिनि। पोइ हीउ नंढो ग्राउंड आहे, साल ॾेढ में कमु थियणु घुरिजे। छो तव्हां सम्झो पिया त छा सूरत जो सबबु आहे जंहिंजे करे हीउ कमु जेको रोलड़े जो शिकार आहे? सर, इंतिज़ामिया जेका आहे हितां जी ॾाढी माना जीअं चइजे ख़राबु आहे। स्टेडियम एॾो वॾो आहे, हिनखे वग़ैरह जेकॾहिं सेटिंग वग़ैरह थिए त लाड़काणे में बाक़ाइदे स्टेडियम आहे, बहितरीनु स्टेडियम आहे। हाणे हाली जेको आहे सो हुकूमत खे खपे त ताउन करे। तव्हांजो हिते अची रांदि खेॾो था पोइ तकलीफ़ थींदी हूंदी? सर, बिल्कुुलु तकलीफ़ अचे थी। हार्ड बॉल आहे, तव्हांखे ख़बर आहे, बॉल अचे थो फिल्टर ते चेंज थी थो वञे, रिक्स आहे वॾी। सहूलियत बिल्कुलु हुजे, सहूलियत न हूंदी त टैलेंट काॾां नज़र ईंदो? सर, जंहिं ॾींहं खां वठी शहीद बेनज़ीर भुट्टो स्टेडियम जो नालो रखियो वियो आहे, उन ॾींहं खां वठी कमु बंदि आहे। ऐं हिन बजटुनि में अलाह बख़्श दायो ऐं मुख़्तलिफ़ इंजीनियर ईंदा रहिया आहिनि, करोड़नि रुपयनि जी बजट ईंदी आहे सालियाना। 15 साल आहे, हिन में का माना चेंजिंग न आई आहे। हिन ग्राउंड जे हवाले सां जेको बि कमु थियल आहे सभु नाकारा थियल आहे, का रिज़ल्ट कोन्हे, हर कमु जेको आहे ज़ीरो लॻो पियो आहे।
उन खां अलावा जेके बि हिते मुलस आहिनि जेके पैसनि जे हवाले सां त उहे मां सम्झां थो त हिते बसि ॾुख वध में थी वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत बि हुजे, असां उनजा सीनियर बि हुजूं ऐं मौजूद बि हुजूं, उहिदेदार बि आहियां पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन जे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां। ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ क्लबूं जेके आहिनि, क्रिकेट आहे, वॉलीबॉल आहे, शूटिंग बॉल आहे ऐं जेके ॿियूं रांदियूं आहिनि उन सां बि मां कंसल्ट हूंदो आहियां। पर घणे को घणो जेको आहे हिन स्टेडियम जे लाइ जाखोड़ कंदा रहंदा आहियूं, पर हिते कमु ज़ीरो लॻो पियो आहे। हुकूमत कंहिं बि क़िस्म जी को माना किरदारु माना पंहिंजो अदा नथी करे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि पंहिंजे मंशूर जे हवाले सां जेको हुनजो मंशूर आहे उन सां असां मुस्तक़िल हूंदा आहियूं। पर हिते अफ़सोस सां चवणो थो पए, हे जेको शहीद बेनज़ीर भुट्टे नाले सां स्टेडियम आहे, इहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे तरफ़ां असांखे तोहफ़ो मिलियल आहे लाड़काणे वारनि जे लाइ। पर अफ़सोस सां चवणो थो पए हिते का शइ कोन्हे का, गिव एंड टेक लॻो पियो आहे कमु। 5 रुपया हेॾे हलिया था वञनि, 5 रुपया होॾे हलिया था वञनि। मासूम असांजा मासूम रांदीगर जेके आहिनि, असां वटि लाड़काणे में एतिरी नर्सरी आहे ऐं एतिरो टैलेंट आहे, मां दावा सां चई सघां थो, अवल बि इहे लफ़्ज़ मां चया आहिनि त हिते असांजा पाकिस्तान लेवल जा खिलाड़ी बि आहिनि, पर असांखे ग्राउंड कोन्हे। ग्राउंड जेकॾहिं हा सहूलियतूं न आहिनि, ग्राउंड न आहे, माना ठहियलु कुझु का शइ कोन्हे का, न त असांखे पाकिस्तान लेवल जा खिलाड़ी पैदा करे सघूं था। असां हिते अकेडमियूं को खोलण जी कोशिशि कयूं था, पर किथे खोलियूं? हिते खॾा खुॿा लॻा पिया आहिनि, कंहिं क़िस्म जी का सहूलियत कोन्हे का। वधि खां वधि असांखे अफ़सोस आहे त जेको आहे ग्राउंड तयारु थी नथो मिले। पोइ जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी त असां कोर्टुनि में बि वेंदासीं इनशाला, ऐं हुन ग्राउंड जे लाइ पाण पतोड़ियो बि आहे ऐं पाण जाखोड़ बि कई आहे। ऐं मुंहिंजा अर्ज़ी आहे त मिलण मिलाखण जे बारे में बि कोर्ट जो नोटिस थो आहे, पर पाण हुकूमत जॾहिं आहे त उहा पाण तदारक वठे न। त हिते हिकिड़ो ई ग्राउंड आहे असांजो, जनरल ग्राउंड आहे, त उन में घटि में घटि असांजो कमकार जे हवाले सां हे ई ग्राउंड असांखे जेको आहे सेटिंग करे ॾियनि त उनजी वॾी महिरबानी। ॿियनि ज़िलनि में ॾिसंदो सुठा सुठा ग्राउंड, बहितरीनु ग्राउंड ऐं नाले वारा ग्राउंड, असांजी हुकूमत हुजे, असांजो हुजे, असांजे ग्राउंड तयारु थियलु कोन्हे को। इन ते असांखे वॾो तमामु घणो अफ़सोस आहे। ऐं माली बि असांजा जेके दोस्त हिते कमु कनि था पिया, उहे बि हूअं 20-25 जा हिते नाला आहिनि तक़रीबन माज़ी खां वठी हिन वक़्तु ताईं, पर हिते कमु करण वारा सिर्फ़ु 2 माण्हू आहिनि। ॿिया ग्राउंड आहिनि, क्रिकेट जो ग्राउंड आहे, PCB ग्राउंड, उन ते थोरी घणी माना मालिकी बि आहे, सफ़ाई बि आहे। ऐं असांजे हॉकी जो ग्राउंड आहे खोड़ा कॉम्प्लेक्स में, जिते असांजा मकानी साहिबान जा इहो कंट्रोलमेन ऐं DO जेके मकानी साहिब माज़ी में थी गुज़रिया, साईं सुहेल अहमद मकानी साहिब, उन्हनि जो बि फ़र्ज़ु उन्हनि खे बि थियणु थो खपे त हिते नए स्टेडियम खे ठाहिनि। ऐं साईं जन पाण माज़ी में सुठा क्रिकेटर बि हुया, सुहेल अहमद मकानी साहिब, पोइ बि माना हिन वक़्तु ऑफिसरी पोस्ट ते वेठा आहिनि, त बि असांजे कम हिते कुझु नथो थिए। जी नाज़रीन, लाड़काणे शहर में रांदियुनि जे हवाले सां ऐं रांदियुनि जी सहूलियतुनि खां अलावा लाड़काणे शहर में जेके हिन वक़्तु रांदियुनि जा जेके कहिड़ा ग्राउंड्स आहिनि, उन्हनि जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, उन हवाले सां अमी लाड़काणे वासियुनि जो मौक़े ॿुधो, लाड़काणे जे नौजवाननि जो अमी उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ऐं ख़ासि करे लाड़काणे जी जेका म्यूनिसिपल स्टेडियम आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो म्यूनिसिपल स्टेडियम, उनजी छा सूरत हाल आहे, उन हवाले सां असीं तव्हांखे आगाह कयोसीं। ऐं लाड़काणे में जेके हिते नौजवान जेके रांदि खेॾनि पिया, उन्हनि जो बि असीं तव्हांखे मौक़े ॿुधायोसीं। जीअं चयो वेंदो आहे, जीअं आम चवणी आहे त जंहिं शहर में जिते ग्राउंड ऐं पार्क जेकॾहिं उते आबाद हुजनि था, त उतां जूं जेके इस्पतालूं आहिनि उहे वीरान हुजनि थियूं। पर हिते उनजे बरक्स ईअं आहे त जेके ग्राउंड आहिनि ऐं जेके पार्क आहिनि उहे हिते वीरान आहिनि, पर हितां जूं इस्पतालूं जेके आहिनि उहे आबाद आहिनि ऐं उते माण्हुनि जी काफ़ी रश आहे। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके म्यूनिसिपल स्टेडियम आहे उनजो जेको हिन वक़्तु कमु आहे उहो सालनि खां वठी रोलड़े जो शिकार आहे। तंहिं करे हिते का बि जेका सहूलियत मौजूदु न आहे। हिते जे जेके नौजवान जिन असां सां अॼु ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि जो मौक़िफ़ आहे, उन्हनि जो चवणु आहे त लाड़काणे शहर में रांदियुनि जे हवाले सां ऐं ख़ासि करे क्रिकेट जे हवाले सां काफ़ी टैलेंट मौजूदु आहे, पर हिते उन टैलेंट खे उजागर करण लाइ, उनखे हथी वठण लाइ का बि सहूलियत न आहे। ऐं जेके ग्राउंड आहिनि उन्हनि जो बि हिते जेको आहे सो न हुजण जे बराबरि आहिनि। जेके 1-2 ग्राउंड आहिनि उन्हनि में बि का बि सहूलियत मौजूदु न आहे। तंहिं करे हितां जा जेके नौजवान आहिनि उहे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि ऐं घिटियुनि में खेॾण जे मजबूर आहिनि, पर उन जे बावजूदु बि हिते का बि सहूलियत न हुजण जे बावजूद बि लाड़काणे जा जेके नौजवान आहिनि उहे लाड़काणे शहर मां क़ौमी टीम ताईं पहुता आहिनि। पर जेकॾहिं हिते रांदियुनि जे हवाले सां सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं ग्राउंडनि जी जेका सूरत हाल बहितर कई वञे, त अञा बि जेको टैलेंट आहे उहो वधीक साम्हूं अची सघे थो। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं ॿिए प्रोग्राम या कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान अली गुरामाणी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।